अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाल लिखे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजे टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हिन फ़ैसिले में रेज़न वारा ऐं ककर वारा वॾी सोडल सां चाल खेॾी वेंदा ऐं हू जुमा खे अॻिते कंदा। जुमा खे चवंदा त तोखे हर हाल में भलो साईं खणणो ई पवंदो, यानी भलो साईं ते हथ रखणो ई पवंदो। जुमो भलो साईं ते हथ रखी सोडल खे एतबार ॾिनो त तव्हांजे घोटल जो क़त्ल मूं कयो आहे ऐं पोइ सोडल इन्हनि जे मथां पक करींदो। ऐं ॿिए पासे रेस शाहनवाज़ सोडल खे चवंदो त रेज़न वारनि जे मथां को बि ॾोह साबित न थियो ऐं फ़ैसिले में तूं ॾोही थिए, हाणे तोखे संग चटी ॾियणो पवंदो रेज़न वारनि खे। सोडल चवंदो त हा, मां हर हाल में हिननि खे संग चटी ज़रूरु ॾींदुसि। ऐं दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस शाहनवाज़ ऐं रेज़न वारा इहो हाणे सोडल खां संग कढण में कामयाब थी वेंदा ऐं सोडल खां संग चटी वठी सोडल खे झुकाइण जी कोशिश कंदा। ऐं ॿिए पासे सोडल परेशान हूंदो पंहिंजे बाबा साईं खे चवंदो त ईअं नथो थी सघे जो जुमो असांजी घोट जो खून करे। जुमो ईअं कॾहिं बि नथो करे सघे। तूं इहा पक सम्झ त इहा चाल आहे रेज़न वारनि जी। उन्हनि ज़िम्मेवार सीने ते बंदूक रखी, यानी उन्हनि खे मञरायो, यानी इहो खून जुमो पंहिंजे सिर ते खयो उन्हनि जे करे, यानी पंहिंजे साह जे करे ते हू ज़ालिम जुमे खे मारे छॾनि हा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस मंसूर कूंज सां मिलंदो। कूंज खे चवंदो त अगरि तूं मूंखे नथी मिली, यानी तुंहिंजो संग मूंखे नथो मिले त पोइ असांजो मिलण बि महल आहे। कूंज चवंदो त सुहिणा साईं तूं मूंसां ईअं नथो करे सघीं, अगरि तूं ईअं कंदे त मां तो लाइ तड़पी तड़पी मरी वेंदुसि। मुंहिंजो संग तोखे नथो मिले त तोखे मूंसां ज़रूरु मिलणो ई पवंदो। रेस मंसूर चवंदो त अगरि तुंहिंजो संग मूंखे नथो मिले त पोइ कंहिं ॾिसी वरितो त पोइ तोखे ज़िंदा केर बि न छॾींदो। तो असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।